उन्होंने दोस्त मुकाबले आला सवाल सदर मजलिस साईं जैन शाह साहब सिंध यूनाइटेड पार्टी की मरकजी क्यादत मौजूद सिंध बोर्ड साथी अस्सलाम वालेकुम जी। कराची में अजोकी अफ्तार पार्टी सिंध यूनाइटेड पार्टी एक तरफा कई फैसलों अवामी रबता मोहम्मद से शुरू किया उनके सिलसिले में गिरफ्तार पार्टी रखी है तो प्रोग्राम सवाल नहीं क्यों अॼु वरी कराची के अंदर जी सबका दोस्त वेठा उनमें यकीन रोज़ा नमाज़ूं इबादत जो महीनो आहे पर असां इबादत सम्झूं था पंहिंजे वतन जे जेके मुसीबतूं मुश्किलात आहिनि उन्हनि जे लाइ आसानी कीअं पैदा कयूं इन में पाण पंहिंजे फर्ज़ जी अदायगी कीअं कयूं असां सम्झूं था सभ खां वॾी इबादत असांजे लाइ उहा आहे त अॼु जे मौक़े ते सॼे मुल्क जे अंदरि जेको रियासती बुरहान आहे जंहिंजी क़ीमत सिर्फ़ु सिंध पई अदा करे इन सॼी सूरत हाल में मुश्किल सूरत हाल में सिर्फ़ु सिंध आहे पाण खे फ़ैसिलो करणो आहे त पाण किथे थी कयूं ही ख़ासि तौर ते कराची जे अंदरि जेके पाण सभु दोस्त साझा अंदरि वेठा आहियूं असांजे लाइ लम्हे फ़िक्र आहे हिन मुसीबतुनि मुश्किलातुनि मां पाण कीअं पंहिंजी जान आज़ी कयूं सिंध खे जंहिं तरीक़े सां साज़िशुनि के इक़्तिदार जी हासिलात लाइ आलमी साज़िशूं ऐं गांवनि जा तरीक़ेकार पर जेके मुल्क के अंदर पंहिंजे ई जेके असांजा बगड़ चूंडियल नुमाइंदा आहिनि ख़ासि तौर ते पीपुल्स पार्टी उहा असांखे सिंध खे कीअं थी वञे मुश्किल सूरत हाल में हुजे पाण कीअं उन मां जान छॾायूं मुल्क के अंदर इमरान खान वियो शहबाज शरीफ आयो असांजी सिहत ते को असर कोन थिए ॿई हिक सिके जा ॿ पासा आहिनि उन्हनि जी तरजीहात में सिंध कान्हे पर सिंध जिन वञी उन्हनि जी हंज में थी आहे ऐं सॼी इक़्तिदार जी रसाकशी में सौदो सिंध जो थो थिए क़ीमत सिंध थी अदा करे वसीला सिंध जा था वञनि सिंध विराइण जी पीपुल्स पार्टी पंहिंजे इक़्तिदार जे ख़ातिर सिंध जे अंदरि ॾिठो बल्दियाती निज़ाम कहिड़ी राइट कयो ऐं तव्हां इहे असां सभिनी गॾिजी जॾहिं जिदोजहद कई त असां उन मुसीबतुनि खे उन मुश्किलातुनि मां जान छॾे हाणे बि असां कोशिशि ज़रूरु वरिती आहे त सिंध खे वरी असां हिकु प्लेटफॉर्म ते गॾु कयूं उन हवाले सां सिंध एक्शन कमेटी जो इजलास असां 21 तारीख़ ते सॾायो आहे शंकरलाल मोमू शाह जी क़यादत में जंहिंमें समूरनि जेके वतन दोस्त जमायतूं आहिनि क़ौमी तहरीक हिसो उहे उन मीटिंग में इजलास में शरीक थींदा ऐं को गॾियल लाइ गॾियल फ़ैसिलो कंदासीं पर ख़ासि तौर ते कराची जे अंदरि जेके दोस्त रहो था मौजूदा वक़्त में एक तरफ़ उहे इक़्तिदारी रसाकशियूं ॿियो इक़्तिदार में हिसोपति टियों सिंध जी विरासत जूं ॻाल्हियूं सिंध जी हक़ियत हुकुमरानी जी ख़तरो सिंध जे वसीलनि जी लुटमार इन सभिनी खे मोड़ण जे लाइ पाण सभिनी खे मुतहद ऐं मुनज़िम थियणो पवंदो पाण खे को न को एक्टिव रोल अदा करणो पवंदो बदकिस्मती हीअ आहे इलाही सारा असांजा दोस्त जेके वतन दोस्त आहिनि क़ौमी जज़्बो ऐं क़ौमी सोच रखंदड़ आहिनि उहे लाकल थी वेठा आहिनि उहे हिन सॼी जिदोजहद जो हिसो न आहिनि हमदर्दी ज़रूरु आहे पर उहो कंहिं न कंहिं हवाले सां पाण खे उन गेम जो हिसो नथा सम्झनि जेकर पाण उन सॼी गेम जो हिसो न थींदासीं ऐं पाण में तब्ज़िया ऐं तबसरा कंदासीं त मां सम्झां थो नतीजा बदिले सघंदासीं उन करे काफ़ी सारा दोस्त जेके घटि में घटि मुंहिंजी उमिरि जा मूंखां सीनियर दोस्त आहिनि गुलाम शाह राबता आहिनि के अहिड़ा दोस्त आहिनि जिन जा हींअर गोॾा कमु नथा कनि पर इलाही दोस्त आहिनि जिन जो कुझु मां सम्झां थो 4-5 साल गोॾा कमु कनि था उन्हनि खे वक़्तु आहे त पंहिंजो गोॾा पंहिंजा वसीला पंहिंजी सलाहियत पंहिंजो इल्मु पंहिंजो अक़ुल पंहिंजी ॾाह पंहिंजे उन क़ौमी जज़्बे सां क़ुर्बानी जे जज़्बे सां पंहिंजे वतन खे बचाइण लाइ पंहिंजे वतन खे जेकी मुश्किल सूरत हाल आहे उनखे मुंहुं ॾियण लाइ पाण उन जिदोजहद जो हिसो बणिजूं पाण गॾियल हिकमत अमली ठाहियूं पाण गॾियल तौर ते वेही हिन मुसीबतनि मुश्किलात मां सिंध खे जान छॾायूं हिकु तरफ़ ई सॼी सौदेबाज़ी बि थी ऐलान करे छॾियो अरे बाबा अञा ताईं तव्हांजो कुझु के काफ़ी सारा माण्हू अदालतुनि में विया आहिनि त असांजी जेकी तकबंदी थी आहे
पंहिंजो इलेक्शन जो हिसो करे छॾियो त वारो कयो आहे इक़्तिदार हूंदे वरी पंहिंजा पंहिंजे मौक़े पर वॾा बलगत इलेक्शन बि चूंडाए थी उन खां पाण खे लाचार न आहे थियूं ख़ासि तौर ते कराची जे अंदरि जेके दोस्त वेठा आहियूं तव्हां पंहिंजे वार्ड में पंहिंजे यूनियन में पंहिंजे टाउन में किथे न किथे क्लियर